अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 19 अक्टूबर ऐं सुबुह जा थियनि 11 ऐं असां निकिता आहियूं घर मां। हाणे वञूं था मोनाल रेस्टोरेंट। सुरण, सादिया, हेलो। इहा असांजे अॼु जे व्लॉग जी इब्तिदा आहे ऐं ॾिसूं त छा थो अॻियां तव्हां सां शेयर करे सघिजे, उहो अॻियां हली ख़बर पवंदी। हिन वीडियो में मां सिर्फ़ु तव्हांखे उहो रस्तो थी ॾेखारियां जेको मथे मोनाल रेस्टोरेंट मार्गला हिल्स ते वञे थो। असल में मां ॾाढी ख़ौफ़ज़दा हुयमि, मूंखे भउ पियो थिए त एतिरो मथे वर वकड़नि वारो रस्तो हूंदो। मां त अलीअ खे चवां पई मां ॾिसंदमि त डिॼी वेंदमि, मूंखे ख़ौफ़ ऐं दहशत थींदी ॾाढी। त अली पियो मूंखे चए बसि तव्हां हेठि न ॾिसिजो, पर तव्हां यकीन कयो बसि जीअं जीअं तव्हां रस्तो ॾिसंदव, मां सिर्फ़ु इहे रस्ते जे ख़ातिर वीडियो भरी आहे त ॿियो को वञणु चाहे या उनखे मूं वांगुरु कंहिंखे को फोबिया हुजे मथे वञण खां त उनखे कुझु फील न थिए। सो हीअ इस्लामाबाद जा रोड रस्ता आहिनि। जीअं जीअं अॻियां रस्तो ईंदो वेंदो मां तव्हांखे एक्सप्लेन कंदी वेंदमि। ॾाढो सुहिणो साफ़ु सुथिरो रस्तो ऐं एतिरो त ग़ैर महसूस तरीक़े सां मथे पिया चढ़ूं जो मूंखे ख़बर बि न पई त को असां मथे था चढ़ूं। हिकु ॿिनि हंधनि ते थोरी उभियूं चाढ़ियूं हुयूं पर को मसइलो न आहे। रोड ठीकु ठाक वेकरा हुया मथे पहाड़नि ते, जिते एट अ टाइम घटि में घटि 2 गाॾियूं त लाज़मी हली पियूं सघनि, साइड मां मोटरसाइकिल बि गुज़री पई सघे। सो हीअ त इस्लामाबाद जा रोड आहिनि ऐं मुंहिंजी दिलि चाहियो त इहो रोड मां तव्हां सां शेयर कयां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकु त इहो रिकॉर्ड बि थी वेंदो, ॿियो त मुंहिंजो एक्सपीरियंस कीअं रहियो उहो बि मां तव्हां सां शेयर कयां। ऐं हिन महिल ताईं जितां जितां असां गुज़री रहिया आहियूं मां सख़्तु ख़ौफ़ में मुब्तला हुयमि। ऐं हिते तव्हां ॾिसंदव हाणे तव्हांखे बोलड़ा बांदर इलाही नज़र ईंदा। मां त हैरान थी वियमि, हीअ ॾिसो, मां सम्झो हिकु ॿ आहिनि पर पूरा ख़ानदाननि जा ख़ानदान, नंढा वॾा बच्चा हर साइज़ जा बांदर बोलड़ा। हीअ ॾिसो था, इहे त भरिया पिया ॿिन्ही पासे रस्तनि जे, ऐं पासनि खां एॾियूं खायूं आहिनि ऐं हेठि डीप खॾा आहिनि, झंग आहिनि, घाटा ॿेला आहिनि। जेको वरी मां बार बार उहो ई जुमिलो चवां थी त अखियूं खुटी पवनि, सावक न खुटी। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। हाणे हितां खां वठी जेको असां मथे वेंदासीं 9 किलोमीटर याने 9000 मीटर पहाड़ जी बुलंदीअ ते। ऐं हिते विच में पहाड़नि में ॻोठ बि आहिनि, माण्हू रहनि था पिया। ऐं मथे सिर्फ़ु मोनाल रेस्टोरेंट न आहे बल्कि ॿिया बि घणा ई रेस्टोरेंट आहिनि, नंढा वॾा घणियूं जायूं आहिनि। ऐं असांखे पर मूंखे स्पेशली मोनाल रेस्टोरेंट वञिणो हो, छो त मां माण्हुनि जा फ़ोटोज़ ॾिठा, वीडियोज़ ॾिठियूं, मां तारीफ़ ॿुधी तमामु घणी। ऐं कुदरत जा इहे हसीन नज़ारा तव्हां ॾिसी सघो था, बसि दिलि न पई भरिजे, अखि न पई निकिरे इन्हनि मां। ऐं ॿियो तव्हां ॾिसंदो ही लेफ़्ट साइड ते जंहिं पासे खायूं आहिनि गहरियूं, उन पासे कंटिन्यू इहो लोह जो जंगलो आहे, पूरो थुल्हो हिकिड़ो लोह जो जंगलो इन पासे खां आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हितां जेकॾहिं बीही करे हेठि ॾिसिजे तॾहिं बि उहे खायूं नज़र न ईंदियूं, छो त वण ऐं ॿूटा हिते एॾा घाटा आहिनि जो उहे खॾा ऐं खायूं ॾिसण में नथियूं अचनि। पर इहो अंडरस्टूड आहे, कंफर्म आहे त हिते खायूं ऐं खॾा आहिनि। पूरो रस्तो इहा पकी भित या लोह जी ग्रिल उहा गॾु गॾु हिन सां हलंदी रही। ऐं हिननि मोटरसाइकिलुनि वारनि खे शाबस हुजे, वॾी हिमत आहे हिननि खे जो इहो इन नंढड़ियुनि गाॾियुनि ते इहे निकिरनि था। ऐं अलाए त केतिरा माण्हू हुया जंहिंजी इंतिहा न आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मतिलबु ख़बर ई नथी पए त को असां पहाड़ ते था चढ़ूं न, किथां किथां के इंगड़ विंगड़ रस्ता आहिनि। उन हर रस्ते में जेकॾहिं को ख़तरनाक मोड़ आहे, का चाढ़ी आहे, त उनजो पहिरियों खां ई बोर्ड लॻल आहे, होशियारु कयो थो वञे आवाम खे त तव्हां ख़्याल सां गुज़िरिजो, स्पीड घटि कयो ऐं आस्ते हलो। इहे सभु इंस्ट्रक्शन्स उते लिखियल आहिनि। ॿियो डिफरेंट इंडिकेशन्स, नंढा नंढा बोर्ड, साइन बोर्ड माण्हुनि खे गाइड करण लाइ, अॻियां छा आहे, अॻियां मोड़ आहे, अॻियां रस्तो सोढ़ो आहे, रस्तो वेकिरो आहे, छा बि मतिलबु जेको बि आहे या केतिरो परे आहे, इहो कंटिन्यू इहे इंस्ट्रक्शन्स लिखियल पियूं आहिनि, बोर्ड लॻल आहिनि। वण, हर तरह जा वण, हर तरह जी सावक, हर तरह जा ॿूटा, गाह। ऐं यकीननि जीअं असां भोलड़नि जा पूरा वलर ॾिठासीं त हिननि झंगनि में ॿिया बि यकीननि जानवर आहिनि। ऐं अच्छा, इहो बि अक्सर जाइनि ते लिखियो पियो हो त वाइल्ड लाइफ जो ख़्यालु कयो, सेव वाइल्ड लाइफ। त छो त जीअं माण्हू कचिरो न उछलाइनि, का अहिड़ी ख़तरनाक शइ न उछलाइनि जेका ॿियनि जानदारनि जे लाइ, ॿियनि साह वारनि जे लाइ नुक़सानदेह हुजे।
रोड तव्हां ॾिसो था केतिरो वेकिरो आहे। आराम सां हितां 2-3 गाॾियूं गुज़री थियूं सघनि ऐं बिल्कुलु ख़बर ई न पई मूंखे जेको ख़ौफ़ हुयो, दहशत हुई त पहाड़ ते मथे कीअं चढ़िबो, त मां त ॾाढो डिॼां पई, त मुंहिंजो उहो भउ ख़तमु थी वियो बिल्कुलु ई। बहुत मूंखे बिल्कुलु को ख़ौफ़ न हो, न वापसीअ में न वेंदे महिल। हिते तव्हांखे नज़र ईंदो शायदि किथां किथां झलक फैसल मस्जिद जी। इहा फैसल मस्जिद मथां पहाड़नि तां एतिरी नंढी नज़र पई अचे। साइन बोर्ड्स बि तव्हां ॾिसंदा वेंदव साइड में, ऐं रोड ॾिसो एॾो सुहिणो साफ़ परफेक्ट रोड ठहियलु आहे। इहे रेलिंग लॻियल आहे, इहो सॼो लोह जो जंगलो, तमामु सेफ सिक्योर ऐं शानदार रोड ठहियलु आहे। मूंखे त हैरत आहे त इन ते केॾी महिनत, केॾो टाइम ऐं केॾो ख़र्चु लॻो हूंदो। पहाड़ टुके इहे आलीशान रस्ता ठाहिणु का आसान कमु न आहे। ऐं वरी जिन होटल ठाहियो आहे, जिन मथे रेस्टोरेंट्स ठाहिया आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा, उन्हनि खे बि सलाम आहे। एतिरो मथे एतिरो सामान पहुचाइणु, ऐं अञा ताईं जो उहे रेस्टोरेंट्स एॾा हलनि था, उते एॾी रश आहे, उते एॾो आवाम घुमण थो अचे, ऐं ही उन्हनि खे खाधो ऐं बाक़ी सभु सहूलियतूं प्रोवाइड कनि था, त इहो रोज़ जो रोज़ या वीकली या जेॾी महिल बि इहो एतिरो सामान त मथे पहुचंदो हूंदो न, जेको एतिरनि माण्हुनि में पूरो थो पइजी सघे, ऐं माण्हू तफ़रीह जे लाइ अचनि था, इंजॉय कनि था। सो ही सिर्फ़ु मां रस्ते जी ख़ातिर भरियो आहे। सेफ सिक्योर साफ़ सुथरो कुशादो रस्तो आहे। तव्हांखे किथे बि अहसासु न थींदो त तव्हां पहाड़ ते आहियो। ॾिसो आम तरह जेके चढ़ायूं हूंदियूं आहिनि त उहे त असांजे शहर में बि किथे न किथे कॾहिं कॾहिं हूंदियूं आहिनि, त हिते बि ईअं ई बसि फील थियो त असां कंहिं रस्ते तां गुज़रूं था जिते किथे किथे का चढ़ाई आहे। सो तव्हां गाॾियूं ॾिसी सघो था, रोड जी वेकर ॾिसी सघो था, रोड जी क्वालिटी ॾिसी सघो था। तमामु हिकिड़ो पुरसकून ऐं बहितरीनु सफ़रु असांजो गुज़रियो। शाह फैसल मस्जिद वरी बि झलक विच में किथे नज़र आई, ऐं मुख़्तलिफ़ जीअं जीअं मथे वेंदा वियासीं मुख़्तलिफ़ कुझु खाधनि जा कंपनियुनि जा इश्तिहार बि लॻल हुआ, ऐं जीअं जीअं तव्हां ॾिसी रहिया हो त हिते साइन बोर्ड्स बि आहिनि, किलोमीटर्स हुन ते लिखिया पिया आहिनि, या जेको बि आहे, या हाइट आहे, बुलंदी आहे, सभु कुझु लिखियलु आहे, छा करिणो आहे छा नाहे करिणो। जीअं आम शहर में ट्रैफ़िक जा साइंस हूंदा आहिनि, उअं ई हिते बि अहिड़े क़िस्म जा साइंस जेके आहिनि लॻल आहिनि। इहो मूंखे ॾाढो सुठो लॻो त उहो माण्हुनि खे उतां चङी तरह सां गाइडेंस मिली पई सघे। ख़ूबसूरत हिकिड़ो सफ़रु हो, इन पहाड़ में इन सावक जा नज़ारा जेके हुया, अला अला, बसि दिलि न पई भरिजे, अखियूं न पियूं भरिजनि, बसि सफ़रु हलंदो रहे हा, असां बि हलंदा रहूं हा, रस्तो कॾहिं न खुटे हा, जेकर ईअं हुजे हा। पर हाणे ईअं त नथो थी सघे, ऐं माण्हुनि जी ठीकु ठाक रश थियणु लॻी जंहिं महिल असां पहुतासीं। ऐं मूंखे यकीन आहे त हीअ वीडियो तव्हां ज़रूरु इंजॉय कई हूंदी। इलाही टाइम लॻो असांखे, मां त हीअ सिर्फ़ु 12 मिंटनि जी वीडियो रिकॉर्ड कई, जेका बि मां पॉज़ करे करे मुख़्तलिफ़ जाइनि तां रिकॉर्ड कई आहे, कंटिन्यू न कई आहे मां इहा रिकॉर्ड, छो त कंटिन्यू वञण में मुंहिंजे ख़्याल में कलाक खनि त लॻो हूंदो असांखे। मूंखे आइडिया न आहे, मां नोट बि न कयो त केतिरो टाइम लॻो। सो 9 किलोमीटर पहाड़ी रस्तो मथे, त तव्हां अंदाज़ो करे सघो था। ऐं अक्सर इहो हूंदो आहे त हिते झुड़ हूंदा आहिनि या धुंधु हूंदो आहे, पर असां अॼु जंहिं ॾींहुं विया हूं त उन ॾींहुं चिटी उस, चिटो ॾींहुं ऐं तेज़ चुभंदड़ उस हुई, पर टॉप ते पहुची करे असांखे गर्मी न पई थिए। उस में उस चुभे पई, बाक़ी जे शेड में बीहूं पिया त गर्मी बिल्कुलु न हुई। सो मुंहिंजी दिलि चाहे त इहो रस्तो मां तव्हां सां ज़रूरु शेयर कयां। पाइन ट्रीज़ बि आहिनि, ऐं बसि उते बि दिलि पई चए त जेकर मां लही करे कुझु पाइन कोन्स जमा कयां, कोई हिर्स जी हद हूंदी आहे। अॼु बि जितां जितां गुज़रियाऊं उते उते मूंखे पाइन कोन्स नज़र पिया अचनि, दिलि पई चए त गाॾी बीहारे तव्हां खणंदी वञा, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो पॉसिबल न आहे। इहो सिर्फ़ु मां तव्हांखे पंहिंजो शौक़ु ऐं पंहिंजो अट्रैक्शन थी ॿुधायां पई। सो मुंहिंजे गले जी हालति अञा इहा ई आहे त घणो ॻाल्हायां थी त गले में ख़ारिश शुरू थी वञे। सो घणो टाइम मां चुप ई गुज़ारियो आहे, ऐं मूंखे ज़रूरु तव्हां मोट ॾिजो। हीउ रस्तो शेयर करण जो मक़सदु ई इहो आहे त हिकिड़ी गाइडलाइन हुजे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके वञणु चाहिनि था, या जेके बुलंदीअ ते वञण खां कुझु ख़ौफ़ज़दा आहिनि। त अहिड़ो कुझु बि न आहे, बहितरीनु रस्तो, कुशादो रोड, सेफ ऐं सिक्योर, भितियूं ऐं रेलिंग ऐं तव्हां सभु ॾिसी सघो था।
यानी जेतिरी मूंखे दहशत हुई उहा त मूंखे त सम्झ में न आयो मां डिॼां छा कयां पई, छो त मां डिॼां हिन लाइ पई त मां पहिरियों करे न ॾिठो, सो हाणे त मां बार बार वञण जे लाइ तयारु आहियां। ही हसीन मंज़र, ही नज़ारा, वाह वाह, अल्लाह जी कुदरत आहे, बसि कुदरत जो कमाल आहे। ऐं कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि सां, कहिड़नि कहिड़नि एरियाज़ सां अल्लाह सी असांजे देश खे नवाज़ियो आहे, क़दुरु करणु घुरिजे इन्हनि जो। ही विच विच में जेके तव्हां ॾिसो था साइन बोर्ड्स लॻियल आहिनि, वरी उन्हनि ते किन ॻोठनि जा बि नाला लिखियल आहिनि। अंदरि जबलनि में हूंदा इहे यकीननि, माण्हू रहनि था हिते। ऐं वापसी में असां जंहिं टैक्सी में आयासीं त उहो ॿुधाए पियो असांखे त यहाँ पे हमारा गाँव है। ॾाढो प्यारो रस्तो, ॾाढा प्यारा मंज़र, ऐं बेख़ौफ़ थी आराम सां वञी सघिजे थो। बसि इहो आहे जो ड्राइविंग एहतियात सां कजे। उते वॾी वॾी ह्यूज गाॾियुनि वारा माण्हू बि आयल हुया, असां वांगुरु आम नंढियुनि गाॾियुनि में बि बेशुमार माण्हू वियल हुया, त इहे अहिड़ियूं गाॾियूं उते हली थियूं सघनि। बाक़ी हिकिड़े ॿिनि हंधि इहो असां पढ़ियोसीं किथे लिखियलु हो त वेन ऐं ॿियो छा हुयो सुराण, ॿियो छा हुयो, हा मतिलबु वॾी ह्यूज जेकी न गाॾियूं या घणा माण्हू कंहिं गाॾीअ में जीअं वेन हूंदी आहे उहे अलाउ न आहिनि। बाक़ी हीअं पर्सनल कार्स, पर्सनल गाॾियुनि में फैमिलीज़ पाण में जेतिरा माण्हू आहिनि, बाक़ी यानी ओवरलोडेड करे एॾे मथे वञण जी इजाज़त न आहे। त असां त जीअं हिकिड़ी फैमिली इन पंहिंजी नंढी गाॾी में पूरा हुयासीं, त ईअं जेके वॾियूं फैमिलीज़ बि हुयूं या वॾियूं गाॾियूं बि हुयूं त हिकिड़ी गाॾीअ जा ई माण्हू हुया उन्हनि में। सो इहे ट्रैफ़िक तव्हां ॾिसी सघो था, चाड़ियूं बि तव्हां ॾिसी सघो था। रस्तो इंजॉय कजो, ऐं नेक्स्ट वारी वीडियो में वरी मां उतां जो सॼो रेस्टोरेंट जो माहौल, हालात, खाधो, उनजो तजुर्बो सॼो मां तव्हां सां शेयर कंदमि। हीअ सिर्फ़ु मां पंहिंजे सफ़र जो, पंहिंजे ट्रैवल जो, पंहिंजे रोड जो एक्सपीरियंस तव्हां सां शेयर कयो आहे, त जीअं तव्हां बि ॾिसी सघो। तमामु महफ़ूज़ रस्तो आहे। बाक़ी हाणे माण्हू उते रेसिंग न करे, चरिया माण्हू बि आहिनि मोटरसाइकिल वारा, जीअं की असां रेसिंग कनि या गाॾियुनि वारा, इहो हिकिड़ो ग़लति तरीक़ो आहे। हिकिड़ो ॾुखी जाइ आहे, मथे पहाड़ ते रस्तो थो वञे, उते कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी हरकत करणु अजाई, उहा पंहिंजे लाइ नुक़सानदेह आहे, ॿियनि जे लाइ बि। सो हे असां फाइनली हिते पहुची विया आहियूं, ऐं मथे जीअं ई लहंदासीं अॻियां कहिड़ो कहिड़ो तजुर्बो थींदो, अॻियां असां छा छा ॾिसंदासीं, यकीननि उहो तव्हां सभिनी सां मां पंहिंजी नेक्स्ट वीडियो में शेयर कंदमि। छो त वीडियोज़ इलाही वॾियूं पियूं थी वञनि, इन करे मां हिननि खे डिफरेंट पार्ट्स में ठाहियो आहे। हितां ई तव्हां हिन जी ख़ूबसूरतीअ जो, नज़ारनि जो अंदाज़ो करे सघो था। सो हिते अची असांजो सफ़र एंड थियो, हाणे बाक़ी अगली किस्त